पंहिंजे दोस्तनि भाइरनि सां इलाइक़े वासियुनि सां ॾुख में शरीक थींदा आहियूं जनाब चेयरमैन साहिब सां गॾु। मोहतरम विनय भुट्टो जेको मिशन हुयो असांजो चेयरमैन साहिबु हाणे उन मिशन ते ई अमल कंदे अॻिते वधाए रहियो आहे ऐं अलाह जी महिरबानी सां 2023 जो इलेक्शन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इलेक्शन आहे ऐं तव्हां हाणे KPK जा जेके बि इलेक्शन थिया आहिनि उनमें इमरान ख़ान खे मोचड़ा खाईंदे तव्हां ॾिठो आहे। सिर्फ़ु 3 तालका खटिजी विया आहिनि। KPK सूबे जी पंहिंजी जॻह ते रहियो जेको क्लेम कंदा त असांजो ॾाण सां गॾु सूबो असांजो रहियो आहे उन सूबे में हू कुल टोटल 3 सूबा तालका खटे चुको आहे ऐं इंशाअल्लाह ताला हाणे बि पाकिस्तान जे अवाम खे अगरि का उमेदु आहे त जनाब चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां आहे ऐं उहो ईंदो ऐं अवाम जी उमंगनि जो सॼो दुआ सभु बिलावल साहिब सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह ताला 2023 जनाब बिलावल भुट्टो साहिब जो साल आहे। मूंखे सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ी अज़ीम लीडर हुई एशिया जी, हिकिड़ी पहिरीं हिकिड़ी प्राइम मिनिस्टर एशियन प्राइम मिनिस्टर हुई हिकिड़ो, उन में का ॻाल्हि हुई त प्राइम मिनिस्टर थी उन खां पोइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी हो न्याणी हुई, असांजी बि न्याणी हुई। उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त उन पंहिंजी क़ौम खे न छॾियो, उन चयो त मां पंहिंजी क़ौम सां गॾु जीअण बि उते पसंदि कंदुमि, मरण बि उते पसंदि कंदुमि। इंशाअल्लाह ताला महीने जे अंदरि अंदरि उनखे ख़ुशख़बरी मिलंदी। प्रोसीजर सॼो उनजो कंप्लीट थियो पियो आहे। असांजो उनजो हाणे जेको डिलिमिटेशन थियणी हुई हुन जे करे रुकियल हुयो। हाणे डिलिमिटेशन जीअं थींदी, सरहद खे मां पहिरियों ई सरहद वासियुनि खे मुबारक ॾेई चुको आहियां। सरहद टाउन थी चुको आहे। इंशाअल्लाह हिन इलेक्शन में टाउन ते इलेक्शन थींदी सरहद जी।